कंबर जे अली खान मले जे रवासिन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां सेबको अमलदारनि जी नाइंसाफ़िन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे शूदा चौक ते टायरनि खे बायूं ॾेई धरणो हयो आहे। असीं इन सिलसिले में मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। खां पहिरियां त हिन जी नाजाइज़ी आहे त समूरे शहर ते हिन डिटेक्शन ई आहे। हिकु तरफ़ हे पाण चोरी जी बिजली हलराइनि था, कुंडियूं हलराइनि था, जेको बि हिननि सां ताउन नथो करे त उनजे मथां ही डिटेक्शन हणनि था। ऐं जेका बि इहा चोरी वारा यूनिट आहिनि उहो डिटेक्शन में कवर करे मथे पंहिंजी रिपोर्ट ॾियारनि त असां पंहिंजी रिकवरी सही था कयूं। मां जी चैलेंज थो कयां एक्सीएन साहब खे ऐं वापडा जे आला उहिदेदारनि खे सेबको खे 1980 खां मुंहिंजो रिकॉर्ड खोलियो, मूंखे ज़ख़्मी कयो आहे। मुंहिंजी कंबर जे अली खान मले जे रवासिन ये डिटेक्शन वारो सिस्टम ख़त्म न थियो त असीं बिल बि न भरींदासीं ऐं जेको आहे सो असां एहतिजाजी तहरीक बि हलाईंदासीं। शहर जा जेके बि ट्रांसफार्मर ऐं 11,000 तारूं लाथल आहिनि उहे लॻायूं वञनि। मुज़ाहिरीन सेबको चीफ समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नाइंसाफ़ी कंदड़ सेबको अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सन टीवी न्यूज़।